अस्सलाम वालेकुम हाशिम खान। वालेकुम सलाम। दिनू डे हाल रेस अनवर मोटी आयो आहे? हाँ हाशिम खान, रेस रात पहुतो आहे पर फिलहाल आराम ही आहे। भली थकल आहे, मां भी मिलण ईंदोमांसि। भले अचो, लख दफ़ा अचो। फिलहाल हाशिम खान मां बनीअ तो चक्कर ॾेई पोइ उतां ते अचां पियो। हा तूं भली ॿुधाइजांसि, वक़्तु मिलियो त अची मिलंदोमांसि। हाशिम खान, अवां ई त रेस जा हमदर्द आहियो ऐं अवां जे करे ई त रेस खे नई ज़िंदगी मिली आहे। बस दीनू, रेस भलोड़ मुड़स आहे, हुन सां मिलण ज़रूर ईंदुसि। एहसान साईं, अवां जे एहसाननि हेठि असां ज़िंदगी पिया था गुज़ारियूं, बाक़ी माण्हू त मारा मारी में पूरा आहिनि। लोंग बाबा, तव्हांजे वॾड़नि सां भाइपी आहे, उहा त निभाइणी आहे। पाड़े पतीअ जी इज़त न कंदासीं त ॿियो केरु कंदो? बाबा साईं, इन ये चङाईअ जे करे हिन तरह जा रुगो ज़मींदार छा पर वॾा मोतबर ऑफिसर अवां जी इज़त कंदा आहिनि। हा लोंग, पर ॿुधो अथमि त वॾेरो अनवर ॻोठ मोटी आयो। हाँ बाबा साईं, मूंखे ख़बर पई आहे। पंहिंजी घरवारी ऐं पंहिंजे साले खे उते विलायत में छॾे आयो आहे, पाण हिते मोटी आयो आहे। इहो ॾाढो सुठो कई लोंग, जो ॿारनि खे उते कुझु ॾींहं छॾे आयो। हितां जो माहौल बि ॾाढो ख़राब थी वियो वॾेरे अनवर लाइ। रोज़ जहिड़ा जटा थींदा हुआसीं। एहसान साईं, अवां जे चाचे करामत साईं वॾेरे अनवर सां वॾा कलूर कया। हा, पर हाणे त सुख जो साह खयो। हाणे कंहिंखे ताक़त कान थींदी जो वॾेरे अनवर जो नालो खणे। बाबा साईं, अवां जे हूंदे भला वॾेरे अनवर जो केरु नालो वठंदो? बाबा ई आला साईं जी महिरबानी आहे। चङो सोचींदासीं त असां सां चङो थींदो, न त बुरे जो नतीजो त बुरो ई आहे। ख़ैर, तूं वञी ॾिस, कोरशीअ मानी तयारु कई आहे त खाऊं। हाज़िर बाबा साईं। Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong, I won't stop to the top, so you better back off and get lost. I'ma stay loud, stay proud, never running out, never heading south. I'll be spreading out, call it word of mouth, can't put me down, I'll be getting loud. You can have your doubts, not what I'm about, have your f***ing cloud, it be raining now, I keep making sound, go another round, I'm legend bound, can't stop me now. You don't wanna fuck with me, a slow burn like a disease. Just tell me that I can and I'll show you things that you couldn't believe. Just tell me that I can. 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 Cause I just wanna hear it out your mouth, yeah. Give me fuel, it's a tool that I use to go ahead and run my mouth, yeah. I take shots, I take loss, I make shots, I miss lots. That's how you get big box, you get yachts, you swing lots and pop off a big shot. I ain't done chasing, got big dreams, bigger things, impatient. Who's at the top think they need replacement? Who's at the top think I'm gonna erase them? Face it, I don't give up quick, I don't give up shit, I won't give up this. Cause I know that I want it, know that I'm on. अमीरा, ओ जी अमीरा, ससी, ओ मां ससी, अम्मा मुझे भूख लगी है,
मूंखे मानी ॾियो। अदीब साहब आके सच ते चयो, असी मत खसी, मां केॾो न बेवकूफ़ आहियां। मुंहिंजूं धीअरूं पंहिंजे ॿारनि सां ख़ुशि आहिनि ऐं मां वठां थो उन्हनि खे घर में घुरी। अदा पलिया ख़ैर त आहे न? अॼु अकेलो रोई पियो थो। अदा सुमर सोचां पियो त मुंहिंजूं ॿई न्याणियूं जॾहिं सारे हले वेंदियूं त यार मां त जहिड़े मरी वेंदुसि। अदा सुमर अकेलो घर में कीअं रही सघंदुसि? या न हार, मां तुंहिंजो भाउ वेठो आहियां न, तूं मूंसां गॾु रहिजांइ। तूं मां मीरा दिलावर सभु गॾिजी रहंदासीं, तोखे अकेलो कोन छॾींदासीं। अदा सुमर धी जे दर ते कीअं रही सघंदुसि? दुआ कर त न्याणियुनि जो ॿार लाहे मां वञी सुख जी निंड सुम्हां। अलाह तोखे वॾी उमिरि ॾींदो। अदा अॻिमें त गॾु रहिया आहियूं न, इहा का नई ॻाल्हि त नाहे। ऐं ॿियो त तुंहिंजा पुट शहीद थी विया आहिनि। तूं जेकॾहिं धीअरुनि वटि रहंदे त केरु तोखे किनो कोन चवंदो। न अदा सुमर अॻे ॻाल्हि ॿी हुई, हींअर ॿी आहे। तूं पंहिंजी धीउ मीरा जे दर ते कोन, पर तूं पंहिंजे भाउ सूमर सां गॾु रहंदे तोखे त ख़ुशि थियणु खपे त हिकु दफ़ो ॿीहर असां सभु गॾिजी था रहूं। अदा सुमर हा दा पलिया, तूं दिलि न लाइ ऐं दुआ घुर त ख़ैर सां धीअरूं पंहिंजे घर तड़ वारियूं थियनि। अॼु ॿियो ॾींहुं थियो वा, ही ॾंडो कंहिंखे न लॻो आ। ही ॾंडो कंहिंखे न लॻो आ। ओए अॼु ॿियो ॾींहुं थियो वा, ही ॾंडो कंहिंखे न लॻो आ। अॼु ॿियो ॾींहुं थियो वा, कंहिंखे ॾंडो न हयो आ। ओए मां आहियां अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हिन कपर। गुटको सुधरी वञ बेगा। कबूतर तू सही माण्हू न आहीं, मूंखां फचरी न कर, न त रड़ करे हक लॻंदो सां न त बेहोश थी वेंदे। आए एतिरी रात में धप थई छा? तो ॿी शादी करे
मुंहिंजी भेण जे मथां पहा जांदी आ या 1.5 किलो वारी पहा जांदी थई इनखे तलाक ॾे। ही डंडो ॾिसी दो अहिड़ो ठोकीदो साईं जो जीअं मच्छी फत गई है फत कंदे छोड़े पिस्टल कोन थई आ जो ईज़ाई थो मारी। मूं त शौक़ मां शादी कई आहे। तोखे जेकॾहिं को संग न थो ॾे उन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह कबूतर। अरे हेॾे पाण ॾेढ शादी कयो वेठो आहीं मां कुंवारो वेठो आहियां मुंहिंजो तोखे ख्याल आयो? असरा कबूतर तुंहिंजो ख्याल तुंहिंजे माउ पीउ खे न आयो न तुंहिंजी भेण बसरा खे मूंखे छो ईंदो। यार बेगा चई सच थो आई शाणो यार असां 4 भाइर हुआसीं 3 छड़ा मरी विया लगे थो त मां छड़ो ई मरी वेंदुसि ने भेण बसरा सां अॼु हिक कहाणी कंदुसि चवंदुसां त न त मुंहिंजी शादी करा न त राग गाए गाए पोड़ो करे छॾींदुसांसि। 4 ई फिरा हूं 4 ई छड़े हूं ॾाढी न को नानी लसी नण खा मानी लसी नण खा मानी लसी नण खा मानी। कर तो सा केर वड़ियो आ ॿुधाए। सरदार साईं मूं बनीअ ते कम पे कयो त शमीर शफन सच पियो ॻाल्हाए? हा चाचा साईं शफन सच तो ॻाल्हाए। ही कंहिं कम जो ई न आहे। ही सुस्त ऐं कमचोर माण्हू आहे हुन जे करे ई मां हिनखे मोह चढ़ाया। अच्छा जेको हारी कमजोर हुजे या कमचोर हुजे तू हुनजी बेइज्जती कदे या वरी उनखे लठियूं हणंदे हाँ ईअं न छा उनखे ईअं ढोर वांगुरु मारजे जे तो उनखे कुटियो आहे? चाचा साईं आखिर इन नुक़सान जो अज़ालो कीअं थींदो? जेकॾहिं हिननि ते सख़्ती न कंदासीं न त असां सेठनि जा कर्ज़ी थी वेंदासीं। शमीर ॻाल्हि ॿुध इज्जत भोलड़ीअ खे बि प्यारी आ। ही त पोइ बि इंसान आ इंसान जानवर न आहे। हिननि हारनि जे करे जेके ज़मीन जो सीनो चीरे अन्न पाइनि था असांजा गुदाम ही था भरनि ही हिक दाणे मौसलो जेको थिए थो न हिननि जी महिनत सां थो थिए। शमीर हिक हारी अन्न पाए थो ऐं सभई खाइनि था। ये हारी महान आहिनि महान। ही हारी इज्जत जे लाइक़ आहिनि महान। हिननि जी बेइज्जती न कंदो कर। ऐं ॿी ॻाल्हि ही मोजा माण्हू मोजा तूं हिन शफन जो बि गुनाहगार आहीं हुन सां गॾोगॾु मुंहिंजो बि गुनाहगार आहीं। मुंहिंजो कमदार नबू खां असांखे सख़्त नफ़रत आहे। कमदार नबूअ जे हथां हिन ग़रीब जी तो बेइज्जती कराई आहे। तूं शाह ज़माने जी अदालत में मुजरिम आहीं शमीर। जी चाचा साईं गलती थी हुई आइंदा ईअं कोन थींदो। त पोइ तोखे हुनजी सज़ा ज़रूर मिलंदी। शमीर तो जेतिरा हिन शफन खे लकुण हया आहिनि मुंहिंजो फ़ैसिलो ॿुध ओतिरा ई लकुण ही शफन तोखे हणंदो। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। चाचा साईं ही हारी ही कुड़मी ही मूंखे हणंदो लठियूं। चाचा साईं मां सरदारी खानदान जो बचो आहियां। चाचा साईं ही किथां जो इंसाफ़ आहे? ही शफन ही हारी मुंहिंजी नज़र में तोखो वधीक मोतबर आहे। मता तूं पाण खे मोतबर सम्झंदो हुजे ही मोतबरन ही हारी जंहिंजे करे असां लटा कपड़ा पाए मोतबर थी हलूं था। जेकॾहिं ही अन्न न पाइनि त असां खाऊं किथां? ही लटा कपड़ा किथां पायूं? ही वॾनि वॾनि गाॾियुनि में जुलूस जी शिकिल में असां निकिरूं था। हिननि जे करे हिननि जी महिनत जो असां फल था खाऊं। ही न हुजनि त असां टको बि न लाऊं। शाह ज़माने जी अदालत जो इहो ई फ़ैसिलो आहे। शफन वञी लकुण खणी अच। न सरदार साईं मूं शमीर खे बख़्श कयो मां हिन ते हथ न खणंदुसि।
सोचे वट शफन मता चई त सरदार शाह ज़मान जी अदालत में वयसि उन मुंहिंजो फ़ैसिलो न कयो मूं फ़ैसिलो कयो आहे अमल करणु तुंहिंजो कमु आहे सरदार साईं मूं बस कई मूं तौबा कई मां हिनखे न चवंदुसि सरदार साईं मूं हिनखे बख़्श कयो शमीर शफन को माफ़ी वठ शमीर खे मूं माफ़ कयो सरदार साहब शमीर खे मूं माफ़ कयो मुराद हाजी शरीफ पाण मरंदो बहादुर का अख जी माखी न आहे जो गिदड़ पुछणी मख उॾाए बहादुर जी हिफ़ाज़त लाइ असां पाण वेठा आहियूं तूं ॾिसजांइ मुराद त हाजी शरीफ बुछड़ो थी मरंदो जी असां साईं मूंखे ख़बर पई इन करे मूं सोचियो तव्हांखे ॿुधाए छॾियां त जीअं दुश्मन खे ठके ठोके जवाब ॾेई सघिजे मुराद दुश्मन जा इरादा मिटीअ में मिली वेंदा जेकॾहिं दुश्मन जहिड़े जो इरादो करे रहियो आहे न त असां बहादुर सां गॾु आहियूं हिकु दफ़ो ज़बानी कलामी हाशिम उन्हनि खे सम्झाए आयो आहे जे सम्झी विया त ठीकु आहे जे न सम्झा न त उन्हनि जो ई नुक़सानु थींदो एहसान साईं नियत बद त रोटी रत मां हाणे हलां थो मुंड ते हारनि पाणी छॾियो आहे उहो ॾिसी अचां ठीकु आहे मुराद तूं भली वञ नाग खाइयो रे अरे लबू कमदार के नाग खाइयो यार अरे आए को मार पिन हारी नारी किना भजी या अरे लबू के नाग खाइयो रे ओ आए को मुके खड़े ओ अल्लाह केर को निको अरे ना वो सफर मार कर डोडिया मुझे नाक खाई और मुझे खन तो सही अलमार कर बजिया रे अरे अच्छू सही बाबा ये जिस नाक खाई हो रे आजा 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 तो के नाक खाई पो मरी न थो तो जेड़े मानन जी इन दुनिया में का भी जरूरत ना है अरे सफर मारो कर मुझे अस्पताल खड़ा है सर चला तो ने मरी तो बा डॉक्टर तंगे ही वडे जदी ना बा अरे अच्छू सही मां छो अस्पताल पहुचाए कहिड़ी तो असां सां चङाई कई आ भली ज़हर चढ़ाई असां जो छा वने अरे ही पर पोइतो मोटी हो अरे चप्पू वो चप्पू अरे खुदा को चट करे तो के मना ला करे नाग खाए अरे मारो कर नबू रेडी सिरी में को वेजो थी मन को गाड़ी यारो को मिलई मन वन दे अल्लाह उठी ना तो सका हल्लो दे मरी यासु माना नाग खातो आता अब केर मुझे लड़े न थो ये होला करे चाक था